तबारक व तआला जा करोड़ एहसान हैं जो अल्लाह साईं रमज़ान मुबारक की 5वीं रात 1443 हिजरी असांजे हिन मस्जिद में क़ुरान पाक जो ख़त्म करण जी ऐं हाफ़िज़ खां अलावा ॿियनि खे सामईन खे ॿुधण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे। अल्लाह पाक जो ये बरकतूं आहिनि, रहमतूं आहिनि। रमज़ान के शुरू में मुआज़ कयो हुयो त रमज़ान गुज़रण में देर न लॻंदी। 2 अशरा गुज़री विया, 3 अशरे जो अधु गुज़री वियो, पोइ ते अलाए 4 रोज़ा बचा, अलाए 5 रोज़ा बचा। अल्लाह जे क़ुरान खे जिन ॿुधो, जिन क़ुरान खे पढ़ियो, ॿिन्हिनि जी कामयाबी यकीनी आहे। ॿिन्हिनि खे अल्लाह तबारक व तआला जन्नत जो वाइदो ॾियणु फरमायो आहे। कुरान अल्लाह जो कलाम आहे, कंहिं इंसान जो कलाम न आहे। ही तोहफ़ो आहे कायनात जे ख़ालिक़ जो, जंहिं कायनात खे पैदा करणु फरमायो उन जो कलाम आहे। कायनात में ॿिया बि सहीफ़ा, ॿिया बि किताब नाज़िल थिया, पर अल्लाह जे क़ुरान जो न को मुक़ाबिल आहे, न को हिन जो मट आहे। अल्लाह पाक क़ुरान जो अहिड़ो त इस्तक़बाल करणु फरमायो जो तमाम अंबिया किराम के रिसालत ॾिनई, नबूवत ॾिनई, पर उन्हनि खे क़ुरान न ॾिनई। कंहिंखे इंजील ॾिनई, कंहिंखे ज़बूर ॾिनई। अहिड़े नमूने सां कंहिंखे कहिड़ो सहीफ़ो, कंहिंखे कहिड़ो किताब ॾिनई, पर अल्लाह तबारक व तआला क़ुरान न ॾियणु फरमायो। क़ुरान जे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमायो त इन्नल्लाह अस्तफ़ा आदम व नूह व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन। असां आदम अलैहिस्सलाम खे, नूह अलैहिस्सलाम खे, इब्राहिम अलैहिस्सलाम खे, मूसा अलैहिस्सलाम खे इन जहान वारनि ते चूंडणु फरमायोसीं। पर इहे सभु जो सभु अंबिया किराम पंहिंजे उम्मतुनि जे तरफ़ आया, इन्हनि खे अल्लाह क़ुरान न ॾिनो। पर जॾहिं मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बेसत जो वक़्तु आयो त अल्लाह पाक तमाम अंबिया किराम खां वाइदो वरितो, जंहिंखे क़ुरान हीअं बयान फरमाए त वइद अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन्ना। सब जो सब अंबिया किराम आलम अरवाह में अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे गॾियणु फरमायो। उन्हनि खे चई त तव्हांखे मां नबूवत ॾिनमि, लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा, तव्हांखे मां किताब बि ॾींदुसि, तव्हांखे मां हिकमत बि ॾिनमि। पर हिन किताब ऐं हिकमत खां बाद में सुम्मा जाअकुम रसूलुन, जॾहिं तव्हांजे विच में रसूल अची वञे त तव्हां सभु जो सभु पंहिंजी नबूवत खे साइड ते रखिजो, पंहिंजे किताब खे साइड ते रखिजो। मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आणिजो ऐं कलमो पढ़ी करे मुस्तफ़ा जा उम्मती बणिजी वञो। ॻाल्हि सम्झ में अचे थी त वॾी आवाज़ सां सुभाणे फरमाई त तव्हांखे मां नबूवत बि ॾिनमि, किताब बि ॾिनमि, पर हिकिड़ो तव्हां खां वाइदो थो वठां। साईं कहिड़ो? फरमाई त सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम, जेकॾहिं इन जे विच में रसूल अची वियो, जेको रसूल तव्हांजे किताबनि जी बि तस्दीक कंदो, पर उनखे पंहिंजो किताब हूंदो। फरमाई त लतुमिनुन बिही व लतंसुरुन्नहु, फरमाई त उन रसूल जे मथां ईमान बि आणींदव ऐं रसूल जीअं तव्हांखे चवंदो त तव्हां उन रसूल जा मददगार बि बणिजी बीह रहो। ईअं न थींदो त पंहिंजे पंहिंजे मुंहं सां हलंदा हलो, न, हर इंसान पंहिंजी देगड़ी चाढ़ी वेठो हुजे, न, बल्कि फरमाई त इत्तिहाद जो तक़ाज़ो इहो आहे त जॾहिं रसूल ईंदो, जॾहिं अव्हां जो इमाम ईंदो त तव्हां सभु जो सभु पंहिंजी इमामत छॾे, पंहिंजा किताब छॾे, पंहिंजी रिसालत छॾे, पंहिंजी नबूवत छॾे करे मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां सभु ईमान आणींदो। रब तमाम उम्मतुनि खां त वाइदो वठणु फरमायो, पर आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं 1.25 लख अंबिया किराम
1,24,000 अंबिया किराम जेके भी अल्लाह पाक मोकिलणो फरमाया सभिननि खां अल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा जे प्रोटोकॉल जो रिवायतो वठण फरमायो फरमाई त तव्हां पंहिंजी जाइ ते रसूल आहियो इब्राहिम तूं बि मूंखे प्यारो इस्माइल तूं बि मूंखे प्यारो हज़रत नूह अलैहिस्सलाम तूं बि सानी आदम मूंखे प्यारो आदम अलैहिस्सलाम बि मूंखे प्यारो तमाम अंबिया किराम मां अल्लाह जी ज़ात खे प्यारा पर यादि रखो जेकॾहिं तव्हांजे वक़्त में मोहम्मद रसूलुल्लाह अची वेंदो तव्हां सभु जो सभु पंहिंजो नुबुवतूं पोइ उछलाए करे सभु जो सभु मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां ईमान आणे बीह रहंदो फरमाईंदा क़ाल अक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी रब फरमाए त इक़रार कयो वाइदो कयो त मां अल्लाह जे वाइदे ते तव्हां पूरा लंदो इहो अल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह के प्रोटोकॉल इज्जत जे मक़ाम चवंदा आहिनि त हीउ रसूलुल्लाह जो शान बयान न आहिनि कंदा अल्लाह जे रसूल जे शान जे अंदर रब पूरो क़ुर नाज़िल फरमायो अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां जॾहिं के पुछो त असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अख़लाक़ त ॿुधायो अम्मा आयशा साईं फरमाए थी फरमाईंदा तव्हां क़ुर खे पढ़ियो या न पढ़ियो फरमाईंदा असां क़ुर खे पढ़ियो आहे फरमाईंदा अलहम्द जे अल्फ खां वठी करे वन्नास जे सीन ताईं पूरो क़ुर टीह ई पर मोहम्मद मुस्तफ़ा जे अख़लाक़ सां भरियो पियो आहे फरमाईंदा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा साहब अर्ज़ करे त सोना तव्हां कॾहिं कावड़ जी हालत में आहियो कॾहिं तव्हां नरमी जी हालत में आहियो सभु वञा साईं असां तव्हांजी कावड़ वारी ॻाल्हि खे बि लिखूं तव्हांजी नरमी वारी ॻाल्हि खे बि लिखूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साईं अहिड़ो जवाब ॾियणो फरमायो फरमाई क़यामत जे ॾींहुं तमामु उम्मत जे लाइ तमामु मख़लूक जे लाइ रहनुमाए रबर बणिजी वियो फरमाई त ए साहबी यादि रखो हीअ नुबुवत जी ज़बान आहे भली मां कावड़ में हुजां या नरमीअ में हुजां मां तव्हां सां मिठाज में हुजां या कावड़ में हुजां वसत जे अंदरि हुजां पर यादि रखो हीअ नुबुवत जी ज़बान आहे नुबुवत जी ज़बान जो कंट्रोल मुंहिंजे अल्लाह जे हथ में आहे फरमाईंदा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा हीअ ज़बान कॾहिं बि पंहिंजी मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदी जॾहिं बि ज़बान ॻाल्हाईंदी आहे त मुंहिंजे अल्लाह जे हुक्म सां ॻाल्हाईंदी आहे अल्लाह फरमाईंदा जॾहिं बि नुबुवत जी ज़बान ॻाल्हाईंदी त रब जो हुक्म हूंदो रब फरमाए त ला तुहर्रिक बिही लिसानक लिताजल बिह अल्लाह के रसूलुल्लाह जो एतिरो बि इज्तिहाद यानी एतिरी बि कोशिश पसंदि न आई जॾहिं जिब्राइल अलैहिस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां क़ुर खे नाज़िल कंदो हुयो क़ुर खे पढ़ंदो वेंदो हुयो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन क़ुर खे पंहिंजे दिलि में यादि करण जे लाइ पंहिंजी ज़बान सां पढ़ंदा वेंदा हुया तकड़ तकड़ में पढ़ंदा वेंदा हुआ ताकी को हरफ रहिजी न वञे ॻणती हूंदी रसूलुल्लाह खे ताकी इन उम्मत ते क़ुर जो हिकु हिकु हरफ अमानत ताईं वञी करे पहुचायां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन ॻणती जे करे पाण पंहिंजी ज़बान मुबारक खे जल्दी जल्दी हलाइणु फरमाईंदा हुआ मुंहिंजे अल्लाह फरमायो प्यारा तो पंहिंजी ज़बान के ला तुहर्रिक बिही लिसानक लिताजल बिह प्यारा तुंहिंजी ज़बान जो तकिड़ो हलाइण मां अल्लाह खे क़बूल न आहे साईं पोइ छा कयां मथां क़ुर मुंहिंजे सीने में महफ़ूज़ रहे फरमाईंदा इन अलैना जमअहू व क़ुरआन प्यारा तूं क़ुर खे आराम सां वेही करे ॿुधंदो कर तुंहिंजी दिलि ते क़ुर खे जमा करण मां अल्लाह जी ज़ात जो कमु आहे फरमाईंदा तव्हांजी दिलि जे मथां क़ुर खे जमा करण मां अल्लाह जो कमु आहे तंहिंजे करे अॼु बि जिन हाफ़िज़नि क़ुर खे यादि कयो जिन नंढनि बचड़नि क़ुर खे पंहिंजे सीने में संगियो इहे वॾा इनाम जा मुस्तहिक़ अथव रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन्हनि जे लाइ बि इनाम जो ऐलान फरमायो साईं कहिड़ो ऐलान साईं इन्हनि जे लाइ त जन्नत त वाजिब बणिजी चुकी पर जंहिं वालिदैन पंहिंजो वक़्तु पंहिंजो पैसो सिर्फ़ करे पंहिंजी औलाद खे क़ुर यादि करायो क़ुर जो हाफ़िज़ बणायो अल्लाह साईं क़यामत जे ॾींहुं इन वालिदैन खे अहिड़ो त सोन जो ताज पाराइण फरमाईंदो जंहिं ताज जी रोशनी दुनिया जे सिज ऐं चंड खां बि वधीक रोशन हूंदी फरमाईंदे क़ुर जे हाफ़िज़ जो शान अञा वरी ॿियनि जे लाइ बि अल्लाह पाक हिनखे ॾींदो त क़ुर जा हाफ़िज़ तो दुनिया जे अंदरि मुंहिंजे क़ुर जा 30 सिपारा पंहिंजे हिन सीने जे अंदरि शान फरमाया हा हाणे वञो जिन जे मथां जानन वाजिब थी चुकी आहे फरमाई त 10 ॼणनि जे लाइ तूं सिफारिश कंदो वञो साईं हिन जे लाइ मां सिफारिश थो कयां साईं हिन ते जानन वाजिब थी चुकी ए मुंहिंजा अल्लाह मां हाफ़िज़ जी सिफारिश क़बूल फरमाए मुंहिंजा रब साईं हिनखे जहन्नम मां कढी करे जन्नत रवानो करणु फरमाए सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
वजल फरमायो हालांकि कायनात जा सब कौल कूड़ा थी सकंदा मुझे मुस्तफा जो कौल सचो ही सचो आहे छाजे करे फरमाइंदा वमा यरतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा फरमाइंदा ये ज़बान पंहिंजी मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदी जॾहिं बि ये ज़बान ॻाल्हाईंदी आहे त मुंहिंजे अल्लाह जे हुक्म सां ॻाल्हाईंदी आहे फरमाइंदा कुरान जा हाफ़िज़ वञी करे सिफारिश कर इहो प्रोटोकॉल दुनिया जे के प्रोफेसर के ऑफिसर के मालदार ज़मींदार के न मिलंदो बल्कि इहो प्रोटोकॉल कुरान जे हाफ़िज़ के प्रोटोकॉल इहो मिलंदो फरमाइंदा वञी करे सिफारिश कर तहन जन जे लाइ नाला खणी रब खे अर्ज़ कंदो अल्लाह पाक मलाइकनि खे हुकुम कंदो तहन जननि खे हाफ़िज़ जी सिफारिश ते जहन्नम मां कढी करे जन्नत जे अंदरि रवानो करणु फरमाए अल्लाह पाक जो शान अता फरमाए फरमाइंदा इन्ना अलैना जमअहु व कुरान इन कुरान के सीने जे मथां जमा करणु अल्लाह जी ज़ात जो कमाए प्यारा पंहिंजी ज़बान खे तकड़ो न लाए मुंहिंजे अल्लाह खे सुणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी या थोड़ी भी मुशक्क़त बर्दाश्त न आहे रब फरमाए तो आराम सां वेही करे जिब्राइल जे कुरान खे ॿुधो तुंहिंजे सीने में कुरान खे जमा करणु अल्लाह जो कमाए सो मुंहिंजा दोस्तों ये सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोटोकॉल आहे अल्लाह पाक तमाम अंबिया के पोयां बिहारियो मेराज वाई रात मस्जिद अक़सा में संजन के हुक्म फरमाइंदा प्यारा तो अॻियां थी मुसल्ले ते बीही नमाज पढ़ाए सवा लख अंबिया कराम तुंहिंजे पोयां बीही करे नमाज ज़ाहिर आहे पंहिंजे उम्मतनि जा इमाम हुआ पंहिंजे उम्मतनि जा छा हुया त इमाम हुया नबी पंहिंजी उम्मत जो इमाम हूंदो पंहिंजी उम्मतनि जा इमाम हुया पर जॾहिं इमाम सभु गॾिया अल्लाह सभिनी जो शान अता फरमायो मोहम्मद रसूलुल्लाह के ऐं जॾहिं वरी हिन उम्मत जे हिदायत जो वाक़ियो आयो हिन हिदायत जो मसलो आयो त रब साईं हिन क़ुरान खे नाज़िल फरमायो मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ऐं क़ुरान खे सिर्फ़ ईअं नाज़िल न फरमाई हेॾा रसूलुल्लाह जो प्रोटोकॉल ॿुधाई फरमाईंदा हिन जहान खे मां अल्लाह वजे कायनात मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि फरमाईंदा हिन जहान खे मां अल्लाह सोने रसूलुल्लाह जे करे पैदा करणु फरमायुमि ऐं हेॾा वरी अल्लाह पाक नबियनि जो इमाम बनाइणु फरमायो ऐं अञा अॻिते हलो फरमाईंदा आलम महशर जे अंदरि जॾहिं सभु गॾु हूंदा नबी बि गॾु हूंदा उम्मती बि गॾु हूंदा सभु उम्मती नफ़्सी नफ़्सी जो सदाऊं लॻाईंदा नबी बि नफ़्सी नफ़्सी चवंदा पर हिकिड़ो शख़्स हूंदो जंहिंजी ज़बान ते सिर्फ़ वाहिद कलमो हूंदो फरमाईंदो या रब उम्मती फरमाई साईं उहो केरु हूंदा फरमाईंदा उहो हिकिड़ो शख़्स तव्हां असांजो आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक सभिनी अंबिया जी सिफारिश करे करणु फरमाईंदो पहिरियां सिफारिश जेकॾहिं क़बूल पवंदी त सोने रसूलुल्लाह जी सिफारिश क़बूल पवंदी फरमाईंदा 7 ॾींहं ॿी जॻह ते चए थो त 15 ॾींहं मुसलसल मक़ाम महमूद ते सोनो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी तारीफ़ बयान कंदो सजदो कंदो रब जी तारीफ़ कंदो तारीफ़ में एॾी इंतहा कंदो जो रब जी रहमत उन खां अॻु में जेको रब खे ग़ज़ब हूंदो गुनाहनि खे ॾिसी करे अल्लाह जी रहमत जोश में ईंदी रब फरमाईंदो त या मुहम्मद इरफा रसक पंहिंजे चेहरे मुबारक खे मथे कर वसल वशवा जो शफा सही सवाल कर तुंहिंजी सिफारिश क़बूल कंदुसि जंहिंजे लाइ सिफारिश कंदो वेंदे उनखे जन्नत जी तरफ़ रवंदो अल्लाह पाक इहो एज़ाज़ बि मुंहिंजे अवांजे सरदार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾियणु फरमायो इहो एज़ाज़ क़यामत जे सभ खां पहिरियां जन्नत जो दरवाज़ो खोलण वारो जेकॾहिं हूंदो उहो केरु हूंदो चओ मोहम्मद रसूलुल्लाह को नबी जन्नत जे अंदरि दाख़िल न थींदो जेसीं ताईं तव्हां असांजो सरदार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफारिश न कंदा उन्हनि जी जेसीं जन्नत जो दरवाज़ो न खोलींदा तेसीं ताईं कंहिं नबी जी सिफारिश न कंदा उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं जॾहिं हिकिड़ो सहाबी अचे थो त साईं मां अव्हांजे हथ ते बैत करणु थो चाहियां सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन खां वाइदो वठणु फरमायो त फरमाईंदा साईं कहिड़ो वाइदो फरमाए आइंदा मूंसां वाइदो कर अल्लाह जे हुक्म जे बारे में आइंदा दुनिया वारनि जी मलामत जी परवाह न कंदे दुनिया वारनि जी मलामत जी परवाह न कंदे उन शख़्स वाइदो कयो साईं मां अव्हां सां वाइदो थो कयां मां रब जे हुक्म ते अमल करण जे बारे में दुनिया वारनि जी मलामत जी कॾहिं बि परवाह न कंदुसि जॾहिं उन इहो वाइदो कयो उन वाइदे करण खां बाद में मोहम्मद रसूलुल्लाह जन पंहिंजी बैत जो शरफ़ उन सहाबी खे बख़्शण फरमायो ऐं हिन जो मक़सदु सिधो हिन जो मक़सदु सिधो सम्झो आहे हेॾा अल्लाह जो हुकुम जे हेॾा दुनिया जा कंहिं बि तक़ाज़ा हुजनि ज़रूरत हुजनि इन्हनि सभिनीनि खे तव्हां पोइते छॾियो अल्लाह जे हुकुम ते अमल करण जे लाइ अॻिते अचो असुल जेका आहे रसूलुल्लाह जे हक़ मुबारक ते बैत ते चाहे शादी मदार हुजे या को दुनिया जो रस्म रवाज हुजे असां वारा त थोरनि घणनि कमनि जे करे नमाज़ खे छॾियूं बीठा आहिनि
है त ईद मुबारक है या कने के खत्म जी रात ते ये मुसलमानन जी आप कदा जी करे पवे दी वरना पंज वक्त नमाज ते ॾिसो त तव्हां चंद वेचारा मोमिन बीठा हूंदा सफ़ में 5-6 मोमिन बीठा हूंदा बाक़ी पंहिंजे कमनि कारनि सां लॻा पिया हूंदा। हालांकि मुंहिंजा दोस्तो जहिड़ी तरह न ख़त्म क़ुरान की रात में या रमज़ान की डाक रात में लैलतुल क़द्र वाली रात में या रमज़ान मुबारक के महीने में या ईद के मौके ते या जुमतुल मुबारक के मौके ते ये जहिड़ी त ईद जी त वाजिब आहे पर जुमे की नमाज फर्ज़ आहे या हे नमाज़ूं फर्ज़ आहिनि पर मैं अहिड़ी तरह तमाम ॾींहंनि में तमाम उम्र जे अंदरि मुस्लमान बालिग़ माण्हुनि जे लाइ 5 वक्त नमाज ईअं ई फर्ज़ आहे जहिड़ी तरह लैलतुल क़द्र वाली रात में इशा जी नमाज फर्ज़ आहे। पर मुसलमान खे सची ॾिसो पंहिंजे कमनि जे करे मलामत जे करे केतिरा ई कम जेके आहिनि माण्हू पंहिंजे पुठीअ जे पोयां उछलाईंदो नथो ॾिसे त हलाल थो खावा या हराम थो खावा बसि हल में मज़ीद पर जहन्नम जो पेट जेको आहे जहन्नम जो खॾो पियो भरजंदो रहे। हालांकि हुजणु ईअं घुरिजे त जिते बि शक ऐं शुबह वारी शइ हुजे न हुनखे खणणु छॾे। हे असां वटि जेकॾहिं कंहिंखे चइबो न त बाबा अलाह खां सवाइ गैर जे नाले ते नज़र ऐं न्याज़ न खाओ हराम आहे चवंदा मुलनि जा पाण में इख़्तिलाफ़ आहिनि असां त पेट खे दॿे था चवंदा मुलनि जा पाण में इख़्तिलाफ़ आहिनि हिते मुलनि जा पाण में इख़्तिलाफ़ आहिनि बाक़ी जेके दुनिया जे अंदरि इख़्तिलाफ़ हलंदा उते इख़्तिलाफ़ माण्हू खे नज़र नथा अचनि हिते चवंदा मुलनि जा पाण में इख़्तिलाफ़ आहिनि हो हीअं त मसइलो ॿुधायो हीअं त मसइलो ॿुधाए तंहिंजे करे पुला पीरंदा ख़ैर जीअं मां अॻु में हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो आहियां हिकिड़े हमरा जेको आहे बीह करे हेॾे उतर में मुंहुं करे बीह करे पेशाब कई त कंहिं चयो त न कर पई हेॾे फलाणो गुज़रे हमरा हेॾे मुंहुं कयो भरे जो मुंहुं कई त वरी ॿीहर अड़े हेॾे त फलाणो अफ़गानी गुज़रे वरी ॾखण ॾे चींदे हेॾे फलाणो आहे हेॾे ओलह ॾे चींदे हेॾे त काबतुल्लाह आहे हाणे हमरा वञे काॾे उन छा कयो जो पेशाब पी करे पोइ चौधारी पियो अची पुला पीरंदा ख़ैर सभिनी पीरंदो ख़ैर असां वारा बि रंबराणी जाते ॾिसण खां बिरयानी जी प्लेट ॾिसण हुन में बूटनि जी ख़ुशबू हुजे सो उते जेको हमरा ईअं पती अड़ी करे वेही रहंदो जीअं शादी जे काज जी दावत हिन खे अरे ख़्याल कयो अल्लाह जा बानो पंहिंजे पेट खे हराम जे लुक़मनि खां बचायो जॾहिं पंहिंजे पेट खे हराम जे लुक़मनि खां बचाईंदो त उन वक़्त में अव्हांजे जेके दुआऊं घुरंदा त अल्लाह तव्हांजी दुआउनि खे क़बूल करणु फरमाईंदो फरमाईंदा हदीस पाक में अचे थो केतिरा ई माण्हू अहिड़ा हूंदा जेके ईअं राति जे अधु पहर जे अंदरि या त मथे खणी आसमान जे तरफ़ सॾ कंदा चवंदा या रब रब फरमाईंदो त हिननि जो खाइणु हराम हिननि जो पीअणु हराम भली रातिनि जो वेही रड़ी कनि फरमाईंदा जंहिंजे पेट जे अंदरि हिकिड़ो हराम जो लुक़्मो वञे थो 40 ॾींहंनि ताईं अल्लाह उनजी दुआ खे क़बूल करणु नथो फरमाए रद्द करे हुनजे मुख में मोटाए थो फरमाए। मुंहिंजा दोस्तो अॼोके वक़्त में असां अमीर आहियूं चओ अल्हम्दुलिल्लाह अॼोके वक़्त में असां अमीर आहियूं असां ग़रीब न आहियूं हे असां ख़्वाहिशुनि जे चकर में असां पाण खे ग़रीब था समुझूं हिनखे ग़रीब न आहे जेको टे वक़्त मानी खाए ढव सां को अहिड़ो माण्हू आहे जेको बुख ते मानी वेलो गुज़ारींदो जेको 3 वक़्त मानी ढव सां खाए थो न मां तव्हांखे दावा सां चवां थो इहो अमीर आहे वरना साहब किराम जी ज़िंदगी ते नज़र कयो वण जा पन खाई करे ज़िंदगी गुज़ारींदा हुआ तारीख़ लिखे थी त कॾहिं कॾहिं साहब किराम जो यानी जेको पैखानो अहिड़ो पींदो जीअं ॿकरियूं औंगड़ियूं लाहींदियूं न अहिड़ो हुनजो पैखानो ईंदो छो त वण जा पन खाईंदा त इहा गुरबत इहा हुई जेके बुख ते गुज़ारींदा हुआ पेट वञी करे पुठी सां लॻंदो असां त माशाअल्लाह हीअं जेका बम लॻा वेठा आहियूं को बि जेका माण्हू रड़ी अहिड़ो ग़रीब आहे रोज़ी आहे ऐं हुनखे अलाह बि यादि वरी तॾहिं ईंदो जॾहिं बुख ते हूंदो जॾहिं ड्रॉ हूंदो न पोइ दिमाग़ ते ईंदो ई कोन्हे वधंदो जेको ॿाहिरि उघड़ बुख लॻंदसि पोइ जेको चमड़े जहिड़ो मोह करे वेठो हूंदो हाणे त मिसकीन आहियां रोज़गार नथो लॻे थो आहे सो मुंहिंजा दोस्तो चवंदा आहिनि क़ुर जे तरफ़ अर्ज़ कयमि त अल्लाह पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोटोकॉल ॾिनो अल्लाह पाक तमामु नबियनि जो इमाम बनायो वरी उन नबीअ खे जॾहिं क़ुर ॾिनई इहो क़ुर ॾिनई रमज़ान जे महीने में ऐं वरी रमज़ान जे महीने में क़ुर जॾहिं नाज़िल कयो अल्लाह फरमाईंदा इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र असां हिन क़ुर खे नाज़िल कयोसीं लैलतुल क़द्र वारी रात लैलतुल क़द्र वारी कहिड़ी रात आहे फरमाईंदा लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर ये लैलतुल क़द्र वारी उहा रात आहे जेका 1000 महीननि खां बि बहितर आहे तव्हां हिसाब लॻायो 1000 महीननि जो हिसाब 84 साल खां बि तक़रीबन मथे अञा अल्लाह पाक अजर वधाए त मर्ज़ी जो मालिक आहे पर हिन लैलतुल क़द्र वारी रात जे अंदरि तव्हां इबादत कयो रब 1000 महीननि जो अजर तव्हांखे मुफ़्त में सो हिन क़ुर सां दिलि लॻायो ऐं ख़त्म क़ुर जी रात ते दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि ऐं ख़त्म क़ुर सां दिलि लॻायो पंहिंजे बचड़नि खे क़ुर पढ़ायो इहे तव्हांजा क़यामत में वकील बणजंदा इहे क़ुर तव्हांजे लाइ सिफ़ारिश कंदो इहे क़ुर तव्हांजे लाइ
आखिरत जे अंदर तव्हां बे अम्मा जे लाइ इन ताज जे पढ़ण जो सबब बणजंदो। ये कुरान तव्हां जे सीने में नूर खे रोशन कंदो। ये कुरान तव्हां जे रिज़्क़ में बरकत करण फरमाईंदो। हिन कुरान जे सदके अल्लाह पाक तव्हां खे उहा इज़त अता फरमाईंदो जो दुनिया जेके ऑफिसर खे उहा इज़त भाई ये कुरान जे करे इज़त आहे न। जो कुरान जो हाफ़िज़ अॻियां बीहे दुनिया जो 18 ग्रेड जो 20 ग्रेड जो ऑफिसर बि पढ़नि। या कुरान की इज्जत है। गरीब जो बच्चो पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ायो। नथो चवां त तव्हां पंहिंजे बच्चन के दुनिया जो रिज़्क कमाइण न सेखारियो, कोई रिज़्क कमाइण बि सेखारियो, पर कुरान सां उन्हनि जी दिलि ज़रूर लॻायो। तव्हां खे इहो फ़ाइदो थींदो जेकॾहिं तव्हां अॻिते हलिया वियो तव्हांजी ज़िंदगी बि वेंदी, असांजी ज़िंदगी बि वेंदी। हिक ॾींहुं असां हलिया वेंदासीं त पोयां बच्चो नमाज़ पढ़ंदो, उनजे अंदरि कुरान पढ़ंदो, दुआ करंदो त उनजो अञा वधीक सवाब आहे। न बि घुरे अल्लाह तबारक व तआला उनजे कुरान पढ़ण जे हिक हिक हर्फ़ जो सवाब अब्बे अम्मा जे कब्र ते पहुचाइण। ऐं आख़िरत जे अंदरि उन जे लाइ वकालत अलॻि। कुरान जो तव्हां सां नींहं निभाईंदो, कुरान सां कुरान तव्हां सां क़ब्र में वकील बणिजंदो। इन कुरान सां नींहं निभायो ऐं बाक़ी जेके कुरान जो ख़त्म जिन ॿुधो उन्हनि खे बि मुबारक आहे। ऐं आइंदा जेके राति रहियल आहिनि उहे बि कुरान खे ॿुधी करे तरावी पढ़बियो, छो त तरावीहनि जो तालुक़ रोज़े सां आहे। तरावीहनि जो तालुक़ कुरान सां ख़त्मुल कुरान जे करे कजे थो त इहो हिकिड़े क़िस्म जी सुन्नत आहे। बाक़ी ईअं न आहे त ख़त्म पूरो थियो तरावी पूरी थियो, ईअं न आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे मुंहिंजो जेको चयमि अल्लाह से क़बूल फरमाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि।